अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां सभिनी खे भलीकार चवां थो डीसेंट लर्निंग में। जीअं त अॼु जो टॉपिक आहे लॉजिकल फार्मूला। लॉजिकल फार्मूला कहिड़ा आहिनि? एंड आर। इन्हनि जे ज़रिए पाण ट्रू एंड फॉल्स जेको पुट कंदासीं। जीअं पहिरियों फार्मूलो डायरेक्ट आहे, जंहिंमें सिर्फ़ु हिकिड़ो ई क्वेश्चन पाण करे सघूं था, उन खां त हीउ मेल आहे या फीमेल आहे। ऐं एंड गेट में पाण सभई क्वेश्चन खां करे सघूं था, ऐं आर गेट में बि सभई क्वेश्चन करे सघूं था। इहो कीअं अचो त ॾिसूं। पहिरीं हलूं था डायरेक्ट फार्मूला ॾांहुं। फार्मूलो पुट कंदासीं इज़ इक्वल टू, उन खां पोइ पाण खे छा रेंज सेलेक्ट करणी आहे, D6 आहे पाण जी। वरी पाण खे इज़ इक्वल टू ॾियणो आहे। उन खां पोइ पाण मेल लिखंदासीं, MALE। छा वाकई ही मेल आहे या न आहे, ऐं एंटर कंदासीं त ट्रू अची वियो ऐं हेठि फॉल्स अची वियो। छो त साम्हूं मेल न आहे, उनजे करे फॉल्स आहे, हिते मेल आहे, उनजे करे ट्रू आहे। त हीउ थी वियो डायरेक्ट फार्मूलो। उन खां पोइ एंड गेट। एंड गेट या एंड फार्मूलो कीअं पुट कजे, इज़ इक्वल टू A and D ब्रैकेट ओपन, F6 पाण लॻाईंदासीं, छो त पंहिंजो जेको सेल आहे उहो F6 आहे मेल में। ऐं हिते ॾींदासीं इक्वल टू मेल, MALE, डबल कामा, सिंगल कामा, कंटिन्यू कामा जंहिंखे पाण चऊं। उन खां पोइ वरी पाण खे लॉजिकल वैल्यू सेकेंड लॻाइणो आहे। सेकेंड लॉजिकल वैल्यू पाण जो हीअ G6। उन खां पोइ हिनखे ॾींदासीं ग्रेटर देन इक्वल टू 50। यानी जेकर अगरि 50 खां मथे आहे, 50 आहे या 50 खां मथे आहे, त असांखे ॾेखारे मेल ट्रू। जेकर 50 खां हेठि आहे त फॉल्स ॾेखारे। ट्रू थी वियो छो त 50 आहे, हेठि फॉल्स थी वियो। फॉल्स हुनजे करे थियो त 50 खां मथे आहे पर साम्हूं फीमेल आहे। हिनखे कटे पाण जेकॾहिं मेल कंदासीं त हिते ट्रू अची वेंदो। जेकर फीमेल पहिरीं जी पाण जो फीमेल हो त साम्हूं फॉल्स अची वियो। हाणे ॾिसूं था पाण आर गेट जो। आर गेट जो फार्मूलो बि इन तरीक़े जो आहे, इक्वल टू OR। आर गेट पहिरीं और लाज़मी लिखणो आहे। उन खां पोइ ब्रैकेट ओपन, रेंज सेलेक्ट करणी आहे, J6 आहे रेंज पाण। उन खां पोइ उनखे डबल इज़ इक्वल टू हाणे MALE, डबल कामा खां पोइ MALE। हाणे वरी कंटिन्यू कामा पाण रखंदासीं हिन में। सेकेंड जेको लॉजिकल फार्मूलो चयो त पुट करियो, सेकेंड लॉजिकल पाण जो हीअ K6 आहे। हाणे पाण हिनखे फार्मूलो ॾींदासीं ग्रेटर देन इक्वल टू 50, एंटर। हाणे हीअ चवे थो ट्रू आहे। हाणे जेके हिनखे पाण ॾिसूं त ॿिन्ही पासे ट्रू अचे थो। ट्रू ॿिए पासे हुनजे करे अचे थो त आर जो मतिलबु आहे त को बि हिकिड़ी शइ, का बि हिकिड़ी शइ मैच थींदी त ट्रू ॿुधाईंदो। जीअं हिन में मैच जेको थिए पई, मेल मैच थिए पई। जेकर हिते पाण FA फीमेल करियूं त फॉल्स थी वेंदो, छो त ॿई फार्मूला कोन पिया थियनि। पहिरीं त उहो चवे घुरे पियो त 50 हुजे या 50 खां मथे हुजे त पोइ असांखे ॾेखारे ट्रू जेको ॾेखारे। ऐं हिन में ईअं थिए पियो त 50 खां बि घटि ऐं साम्हूं बि कोन्हे। और गेट जे अंदरि को बि हिकिड़ो नालो मैच थींदो त उनखे ट्रू ॾेखारींदो। जीअं त डबल हिते को बि मेल हुजे, हिते मेल हूंदो त ट्रू ॾेखारींदो। आहे 50 खां, वैल्यू 50 खां घटि आहे पर ट्रू ॾेखारे थो। त इहो अॼु जो पंहिंजो टॉपिक लॉजिकल फार्मूला एंड आर। इंशाल्लाह तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़।